अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त काबुल ते वाज़े करे छॾियो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु करणु न ॾिए ऐं TTP खे असांजे हवाले करे छॾे या दुनिया में कंहिं परे वारी जॻह ते खणी वञे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो आहे त मास्को, बहरीन ऐं ब्रसेल्स जा दौरा कया। मास्को में SCO सिमिथ में वज़ीर आज़म जी हिदायत ते पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। अफ़गानिस्तान में अमन इस्तेहकाम ऐं मुआशी बहालीअ ते ॻाल्हायो। पीपल्स पार्टी जो 8वां जाम योम तासीस अॼु मल्हायो पियो वञे। ज़िले सतह ते तक़रीबूं थींदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। फरियाल तालपुर चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मिशन खे अवामी ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधाए रहिया आहिनि।